इते मूंखे ॿुधाईं तो हुसड़ी भरिसां टुटल गैस पाइप लाइन जो मुरमती कम मुकम्मल न थी सघियो आहे। 2 ॾींहं अॻु ट्रक फुलियली वाह में किरण सबबि सुई गैस जी मुख्य पाइप लाइन फाटी पई हुई। गैस जी सप्लाई बहाल न थियण करे आवाम सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अहम ख़बर आहे, हुसड़ी भरिसां टुटल गैस पाइप लाइन जो मरमती कम मुकम्मल न थी सघियो आहे, जॾहिं त 2 ॾींहं अॻु ट्रक फुलियली वाह में किरण सबबि सुई गैस जी मुख्य पाइप लाइन फाटी पई हुई। गैस जी सप्लाई बहाल न थियण करे आवाम सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुसड़ी भरिसां टुटल गैस पाइप लाइन जो मरमती कम मुकम्मल न थी सघियो आहे, जॾहिं त 2 ॾींहं अॻु ट्रक फुलियली वाह में किरण सबबि सुई गैस जी मुख्य पाइप लाइन फाटी पई हुई। गैस जी सप्लाई बहाल न थियण करे आवाम सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुसड़ी भरिसां टुटल गैस पाइप लाइन जो मुरमती कम मुकम्मल न थी सघियो। 2 ॾींहं अॻु ट्रक फुलियली वाह में किरण सबबि सुई गैस जी मुख्य पाइप लाइन टुटी पई हुई। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली नवाज़ लाखो। जी अली नवाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल हुसड़ी लॻे ट्रक फुलियली वाह में किरण सबबि सुई गैस जो मुख्य पाइप लाइन फाटी पई हुई, जंहिं सबबि हुसड़ी समेत केतिरनि ई ॻोठनि में गैस जी सप्लाई मुअतल थी वियल आहे ऐं रेती सां भरियल ट्रक ओल्ड फुलियली वाह में किरी पई हुई, जंहिं सबबि सुई गैस जो मुख्य पाइप लाइन टुटी पई हुई ऐं पुल जो अधु हिसो पूरो टुटी पियो, जंहिं सबबि पुल तां गुज़रंदड़ गाॾियूं ट्रैफिक सबबि मुसाफ़िर तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं 48 कलाक गुज़रण बावजूदि अञा ताईं गैस जी सप्लाई बहाल न थी सघी आहे, जंहिंजे करे हुसड़ी जो आवाम परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शहरनि आला इख़्तियारनि खां मुतालो कयो आहे त गैस जी सप्लाई जल्द बहाल कराई वञे ऐं पुल जे टुटल हिसे जी तामीर कराई वञे त जीअं आमदरफ़्त दौरान को बि जानी नुक़सान न थिए। जी वॾी महिरबानी अली नवाज़ अपडेट करण लाइ।